नाज़रीन आवामी न्यूज़ में ख़बर सुरजाली हिन वक्त तव्हांखे ख़बर ॾींदालू। क़ौमी क्रिकेट टीम जे फास्ट बॉलर मोहम्मद आमिर जे अमर सख़्त बीमारी खां पोइ लाॾाणो करे वई। गुज़िरियल ॾींहुं मोहम्मद आमिर पंहिंजे ट्वीट पैगाम में आगाह कयो हो त संदसि अमर जी तबियत ख़राब आहे ऐं हू ICU में आहे, दुआनि जी ज़रूरत आहे। जे बाद हिकु ॿिए ट्वीट में हिन ॿुधायो त संदसि अमर लाॾाणो करे वई आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PCB समेत क़ौमी क्रिकेट टीम जे रांदीगरनि ऐं ॿियनि शख़्सियतनि मोहम्मद आमिर सां ॾुख जो इज़हार कयो ऐं संदसि लाइ सब्र जी दुआ कई। कप्तान सरफराज़ अहमद ताज़ियत कंदे ट्वीट पैगाम में लिखियो त अल्लाह अवां सभिनीनि खे सब्र अता करे ऐं अवां जे अमर खे जन्नतुल फिरदौस में आला दर्जो अता करे। जॾहिं त क़ौमी टीम जे फास्ट बॉलर वहाब रियाज़ ऐं विकेट कीपर बैट्समैन कामरान अकमल, क़ौमी वोमेन टीम जे अॻवान कप्तान सना मीर ऐं बैट्समैन फवाद आलम पिणु ॾुख जो इज़हार कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।